अस्सलाम वालेकुम। 6.2 जा पाण क्वेश्चन नंबर ए बी ऐं कुछ सी जा करे चुका आहियूं पहिरीं वारी लेक्चर में। अॼु पाण ॾहों क्वेश्चन सम्झंदासीं, ठीक है, पार्ट सी जो ॾहों क्वेश्चन। अच्छा बॉयज़, तव्हांखे ही फार्मूला याद है? ये फार्मूला याद है? ही छा जे बराबर है? ए प्लस बी ए माइनस बी, ठीक है। हाँ असां जेको है सी पार्ट पूरो असांजो हिन फार्मूले तहत है। ॾिसो हाणे तव्हां ॾिसो तव्हांजो सर ही त असां वटि पोइ वॾी वैल्यू आहे ऐं ही असां वटि नंढी वैल्यू आहे। पुट हिन पूरी जेकी आहे टर्म आहे हिनखे तव्हां ए सम्झंदा, पूरी वैल्यू खे ए सम्झंदा, हिनखे बी सम्झंदा। मिसाल तौर जिथे असांखे ए रखणो हूंदो उते आउं छा रखंदुसि? एक्स प्लस वाई। जिथे बी रखणो हूंदो उते छा रखंदुसि? ज़ेड रखंदुसि, ठीक है। ये कंहिंखे समझ आयो? गुड। हाँ ॾिसो असां वटि सम्झो त ही पार्ट ही अॻ में ठहियो पियो आहे। हाणे असांखे हिन पार्ट खे हिन में चेंज करणो आहे। कीअं चेंज कंदासीं? ॾिसो और पहिरियों विच असां वटि ए प्लस बी हूंदो आहे, ठीक है, वरी ए माइनस बी हूंदो आहे। ॾिसो कीअं हाणे असां वटि ए छा आहे? एक्स प्लस वाई, एक्स प्लस वाई ऐं जेको आहे बी छा आहे? ज़ेड। हाणे हिते छा आहे? एक्स प्लस वाई माइनस असां वटि छा आहे? ज़ेड। एतिरो आसान बस छा आहे? एतिरो असां वटि सिर्फ़ु असांखे छा जेको न हिन फार्मूले में पुट करणो आहे बस, ठीक है। इहो थी वियो। हाणे आउं तव्हांखे ॾहों सवाल जेको 11हों सवाल करे ॾेखारियां थो। ॾिसो तवज्जा, ॾिसो कंहिंखे समझ अचे पियो? ठीक है, ए प्लस बी होल स्क्वायर माइनस हिन खे थोरो गौर सां सम्झियो। ॾिसो बेटा ही मूं वटि छा आहे? ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर। मिसाल तौर जॾहिं आउं हिनखे सॉल्यूशन करे हिन ही सम्झो ही पासो असांखे हिन में चेंज करणो आहे, सिर्फ़ु पुट करणो आहे। बाबा ही असां वटि ए आहे, ही छा आहे असां वटि? ए प्लस बी, ही असां वटि ए अची वियो, वरी पाण वटि चवंदा प्लस ऐं जेको बी छा आहे? पी प्लस क्यू बी अची वियो, वरी ए असां वटि ए प्लस बी माइनस वरी असां वटि छा चवंदा? माइनस। हाणे हिते हिकिड़ी शइ ज़हन में रखिजो, जॾहिं असां माइनस ॾींदासीं न त ॿी जेकी अॻी वारी वैल्यू नी उनखे ब्रैकेट में लिखंदासीं, उनखे छा रखंदासीं? ब्रैकेट में, पोइ वरी ब्रैकेट में छा जे कंदे? ॾिसो ही माइनस जो मतिलबु आहे त हिन सां सॼी मल्टीप्लाई थींदी। हिते तव्हां चवंदा सर तव्हां छो ब्रैकेट कोन ॾिनो? बाबा प्लस खे जंहिंसां मल्टीप्लाई कंदासीं उहो सेम शइ ईंदी। पर हाणे हिकिड़ो जवाबु इहो बि आहे, ठीक है, शायदि इहो तव्हांजे बुक में हुजे, पर जेकॾहिं इहो न आहे त पोइ तव्हां हिनखे ईअं जो ईअं लिखी छॾंदा, ए प्लस बी प्लस पी प्लस क्यू। हाणे ए प्लस बी ही माइनस हिननि जे अंदरि सॼे में मल्टीप्लाई थी वेंदो, माइनस इंटू प्लस माइनस, माइनस इंटू प्लस माइनस क्यू, ठीक है। तव्हां ही जेको मूं ॾहों कयो हिन खां जेको नओं आहे न उनखे हिन शइ जी तव्हां लाज़मी जेको न रखिजो, हिकिड़ी आहे त तव्हांखे कीअं करिणो आहे, ठीक है। 11हों क्वेश्चन थी वियो। उन खां पोइ बेटा आउं तव्हांखे 13हों क्वेश्चन करे ॾेखारियां थो, ठीक है। जेके ॾुखिया आहिनि उहे आउं तव्हांखे करे ॾेखारियां थो, बाक़ी जेके आहिनि उहे तव्हां पाण कंदा। ॾिसो ए स्क्वायर माइनस 13, ठीक है। मूंखे ॿुधायो, ॾिसो हिनखे अॻ में आउं ए स्क्वायर वारी वैल्यू में चेंज कंदुसि, ए स्क्वायर वारी वैल्यू में चेंज कंदुसि, ठीक है। मूंखे ॿुधायो 32 जो स्क्वायर कुझु कढी सघूं था पाण? 32 जो स्क्वायर थी सघे थो? मिसाल तौर को अहिड़ो नंबर जीअं 49 ऐं 7 खे 7 सां मल्टीप्लाई कयूं त 49 ईंदो, त हिन जो को ईअं स्क्वायर रूट आहे? 16 खे 16 सां मल्टीप्लाई कयूं, प्लस न करणो, मल्टीप्लाई करणो, न कोन्हे अहिड़ो को, ठीक है। 50 जो बि अहिड़ो को कोन्हे। पोइ हाणे ख़बर छा कंदासीं पाण? हाणे ही कोन थो थी सघे न, ही ॾिसो हिनखे आउं वरी मिटा थो छॾियां। हाणे आउं छा कंदसि? हिननि ॿिन्हिनि वञा,
हिननि ॿिन्हिनि मां हिकिड़ी शइ कॉमन वठी वठंदासीं। जॾहिं कॉमन वठी वठंदासीं पोइ मूं वटि हिकिड़ो अहिड़ो नंबर अची वेंदो जंहिंखे ॿिनि नंबरनि खे मल्टीप्लाए कयूं त असां वटि उहो नंबर अची वेंदो। मिसाल तौरु 32 मां जेकॾहिं 2 कॉमन वठां, बाक़ी मूं वटि घणा बचंदा? 32 मां 2 कॉमन वठां, कॉमन पुट कॉमन इहो हूंदो आहे त 2 खे 32 खे ऐं हीअं लिखी सघां थो 2 मल्टीप्लाई 16, 2 खे 16 सां मल्टीप्लाई कंदा 32 अची वेंदो। त हीअ जेकॾहिं 2 मूं कॉमन वठी वरिता, त हिते मूं वटि छा बचंदा? 16। छा बचंदा? 16a²। ऐं 50 मां ऐं जेकॾहिं 2 कॉमन वठां त 25 मूं वटि बचंदा? हाँ 25 बचंदा, 25 जो स्क्वायर रूट अचे थो, ठीकु है, त -25b, ठीकु है। हाणे ही 2 मूं कॉमन वठी वरिता। हाणे तव्हां हिन 2 खे थोरी देरि लाइ छॾे ॾियो। तव्हां छा कयो? 16 ऐं 25 जो फार्मूलो कढो। 16 ऐं 25 खे ऐं हीअं लिखी सघंदो, 16 जो स्क्वायर रूट छा थींदो? 4a ऐं हिनखे हीअं लिखी सघंदो, ठीकु है, माइनस हिन 25 खे हीअं लिखी सघंदो। हाणे ही मूं वटि a थी वियो, ही मूं वटि छा थी वियो? b। ऐं छा कंदो? 4 माइनस 5 प्लस 5b छा थींदो? 4a। ही फार्मूले में पाण पुट कंदासीं, ठीकु है। हाणे ही मूं हिनखे ही सिर्फ़ु फार्मूले में पुट करे तो, ही असांजो जवाबु आहे। हाणे जेको 2 मूं तव्हांखे चयो त थोरी देरि लाइ छॾे ॾियो, उहो ख़ाली ही गॾु रखंदा अचो, ख़ाली ही गॾु रखंदा अचो बस। कंहिंखे सम्झ आयो? अच्छा, इहो तव्हां छा कंदा? 5 सवाल में बि ईअं आहे, चौथे सवाल में बि ईअं आहे, ठीकु है। इहे मूं कराए छॾिया आहिनि। इहे तव्हां जेको आहे न उहो सेम शइ हिनखे तव्हांखे रखणी आहे। हिन मां कंहिंखे सम्झ आयो? सभिनि खे सम्झ अची वियो? अली मोहम्मद? हाँ, ठीकु है बेटा, हिनखे तव्हां